तार बिजली न साईं ये पानी आ तव्हां ॾिसी सघो था पाण डिस्पोजल वारनि जी नाअहलीअ जे करे नालो भरियो पियो आहे। यार मोहम्मद खान जे लेबर कॉलोनी में पाणी आयो आहे। हे नालो आहे मेन जेको अचे थो। डिस्पोजल वारनि खे राति बि असां 3 बजे आयासीं, हिननि खे चयोसीं पर का हिननि शइ न ॿुधी। डिस्पोजल ते असां बीठा आहियूं। हे नालो आहे, हिकु खूह आहिनि, ॾिसी था सघो भरियल आहिनि सॼा। ज़ाहिर ई न आहे अमलो हिते। हे खूह आहे, ॾिसो भरिया पिया आहिनि। कोई बि हिन वक़्तु हिते ज़ाहिर न आहे। हिननि खे असां राति बि बार बार फ़ोनियूं कया आहिनि। हितां जो हिकिड़ो रहीम कलोड़ो आहे ऐं ॿियो वज़ीर आहे ऐं हिकिड़ो अहीर आहे। हे ताला लॻा पिया आहिनि, बंदि लॻा पिया आहिनि। हिन खां कोई बि ज़ाहिर न आहे। हे तारां लॻियूं पियूं आहिनि। हे डिस्पोजल खे तालो लॻो पियो आहे। होॾे मथे पैसा उॾाया पिया आहिनि। हे माण्हू हितां जा बिजली छिके था वञनि खूहनि तां, हे हलाइनि था। हुननि जा फेस टुटरा पिया आहिनि राता खां। कोई ठाहिण लाइ तयारु न आहे, न जनरेटर थो हले। तारां लॻियूं पियूं आहिनि, बंदि लॻो पई हर शइ। तालो लॻो पियो आहे, जनरेटर आहे। हे ॾिसो तव्हां, कोई बि अमलो ज़ाहिर न आहे। खूह ॾिसो था भरिया पिया आहिनि, कोई अमलो ज़ाहिर न आहे। ॾिसी सघो था पाण अचे खूह भरियो पियो आहे। ॾिसी सघो था पाण असां डिस्पोजल ते बीठा आहियूं। पाणी बीठो आहे जनरेटर आहे हिते, जनरेटर आहे हिते जेको आहे तालो लॻल आहे। कोई माण्हू ज़ाहिर न आहे। हिननि खे असां फ़ोन था कयूं त को ॿुधण लाइ तयारु न आहे। बार बार हिननि खे फ़ोन था कयूं। हिन में UC 3 बि अचे थी, जेको आहे सो कटे थी थिए।